कंदकोट पुलिस मुक़ाबलेबाज़ हिकु अॾुवारी खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। थाणो ए सेक्शन कंदकोट जी हद में मसण मोड़ वटि ॾोहारी ॾोह जे इरादे सां बीठल हुआ त दौरान गश्त इंचार्ज मददगार कंदकोट ख़लील लिगारे संस टीम जो ॾोहारियुनि सां मुक़ाबलो थी पियो। पुलिस ऐं ॾोहारियुनि जे विच में फायरिंग जी ॾे वठि, जंहिं नतीजे में हिकु ॾोहारी ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो आहे, जॾहिं त संदसि साथी फ़रार थियण में कामयाब थी विया। पुलिस तरफ़ां इलाइक़े में सर्च ऑपरेशन जारी आहे। ज़ख़्मी गिरफ़्तार थियल ॾोहारी जी सुञाणप ज़ाहिद अली सब्ज़ोई वलद दीदार सब्ज़ोई तौरु थी आहे। गिरफ़्तार थियल ॾोहारी वटां हिकु अदद पिस्टल हथ कयो आहे, जॾहिं त खेसि ज़ख़्मी हालत में इलाज लाइ अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार थियल ॾोहारी कंदकोट शहर में केतिरनि ई फुरनि में मुलविज़ आहे, जिन में हिंदू वापारियुनि सां फुर करण जी कोशिश, जिन में जगदीश कुमार ऐं इंदरलाल जे दुकान तां फुर जी कोशिश, अनाज मंडी में हिंदू वापारियुनि ते फायरिंग, स्ट्रीट क्राइम, मोटरसाइकिल चोरी, मोबाइल फ़ोन ऐं ॿियनि केतिरनि ई वारदातुनि में शामिल आहे। पुलिस